ॾायूं छॾे ॾे, छो त तुंहिंजे नाले सां को ॿियो नालो मंसूब थी चुको आहे। छा सरदार साईं ॻाल्हि अॻिते चोरे छॾी आहे चाचा? हा दिलावर पुट, भलीअ सां ॻाल्हि सरदार साईं इहा चोरी आहे। चाचा ॻाल्हि भाउ हाशिम जी आहे। भाउ हाशिम हिन ॻाल्हि खे कॾहिं बि कोन मञियो। दिलावर, मूंखे त ख़बर पई आहे त हाशिम बि राज़ी थी वियो आहे। पक कान अथमि, पर इहा अफ़वाह ॿुधण में आया आहिनि। अस्सलाम वालेकुम चाचा सुमर। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजी जिमड़ा ख़ुशि आहीं बा। हलिया हलिया वे बाबा वे हलिया। चाचा वेहा कोन, कम घणा आहिनि, तोखे सिर्फ़ न्यापो ॼणायो आहे। कहिड़ो न्यापो मुंहिंजी जिमड़ा? बाबल साईं चयो आहे त मूंखों थी वञे, पर अॼु जो अॼु। हाज़ुर बाबा। चङो, सदाईं गॾु बाबा। सदाईं गॾु बाबा। ॾिठी दिलावर, लॻे थो त तो वारो कमु थी वियो आहे, तॾहिं सरदार साईं घुरायो। चाचा सरदार साईं खे सवे कम आहे, थी सघे थो हुनखे को ॿियो कमु हुजे। दिलावर, मुंहिंजी त दिलि चए थी तव्हांजो लायो सजायो थियण वारो आहे। चाचा अलाह करे त ईअं हुजे। चङो दिलावर पुट, मूंखे बि थोरो कमु आहे, तूं बि वञी गाह पठे जी कर। हा चाचा। दे ख़बर जलाल, मामा शरीफ बनीअ ते त कोन थो अचे न? न रे सर, हाजी शरीफ खे मुंहिंजी अखियुनि त न आहे ॾिठो। हाजी शरीफ जीअं ई असांजी देह में पेर रखे न, त ॻोठ जे आस पास नज़र अचे न, उन ई महिल ई मूंखे फोन करे इतला ॾी छा। हाज़ुर रे सर, पर मूंखे पक आहे हाजी शरीफ हाणे हेॾां कोन ईंदो। केतिरा ॾींहं थिया आहिनि त घर खां ॿाहिरि ई न आहियां निकितो। दिलि चवे थी त अॼु हाशिम वारनि खां चकर ॾेई अचां। रे सर, हिकु त तव्हां ठीकु न आहियो थिया अञा, ऐं ॿियो त हाजी शरीफ अव्हां खे मारण जे लाइ वज ॻोल्हींदो हूंदो। इन करे मुंहिंजी सलाह अथव त तव्हां अञा कुझु ॾींहं ॻोठ खां ॿाहिरि न निकिरो। पर मां बोर थी पियो आहियां। केतिरा ॾींहं इन हाजी शरीफ खां लिकी लिकंदुसि। ज़िंदगी ऐं मौत त अलाह साईं जे हथ में आहे। तव्हां बिल्कुलु सही था चओ, पर एहतियात करण बि लाज़मी आहे। तव्हां हुकुम कयो त मां तव्हांजो न्यापो हाशिम खे ॾेई अचां त हू अव्हां सां हिते मिली वञे। ठीकु आहे जलाल, तूं हाशिम ऐं दिलावरनि खे चओ त अची कचहरी करे वञनि, मां अकेलो। Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out. शामिल सही माण्हू न आहे, हाणे अची वियो आहे न, झेड़ा शुरू थी वेंदा। पर तूं फिक्र न कजाए, हाणे मां बि अची वियो आहियां। तो वरी कहिड़ा कहू कपींदे, बसरा जड़ी कचे तड़ी पके मोटा फकीर फिरदा था वञनि। इन शमीर खान सां पुॼण लाइ मां हिकिड़ी काफ़ी आहियां। हा ॿी ख़बर ॿुधी अथई बसरा? सरदार शाह ज़मान मीरा जो संग दिलावर खे ॾेई छॾियो अथई। अॼु सुभाणे पधरी कंदा, वॾो मज़ो ईंदो। मां ऐं कबूतर काल खां वठी झुमरनि जे लाइ तयारी में लॻा पिया आहियूं। ओ मुआबेगा, तूं त बलहार थो वञे पियो, ख़ुशि थो थिए। मुंहिंजो इन ख़ौफ़ खां सिर थो वञे पियो, ॾकणी थी वठे। मुंहिंजे हुते टुटी थी ख़बर कान अथई? 2-3 साल अॻ में शेरू धार खे मां ड्रोड़ाए मारियो हो। मां वॾो दिलेर मुर्स आहियां, बंदूकूं त मां ईअं हलाईंदो आहियां जीअं कुतर जी मिशन। ओ बेगा बेगा, इन पल्ले जूं धीअर तहु निभागियूं अथई। जॾहिं बि इन्हनि जे शादीअ जी ॻाल्हि हलंदी आहे न त झेड़ा मछर थी वेंदा आहिनि। बस अलाह साईं को इन दिलावर जे सिर जो ख़ैर करे, बाक़ी ॻाल्हि चढ़ियल आहे। बसरा तूं सही माण्हू न आहीं, सदाईं उबतो सोचींदी आहीं। ससुई ऐं मीरा सभागियूं आहिनि, निभागा उहे आहिनि जेके उन्हनि जी शादीअ में झेड़ा था कनि। ॻाल्हि भली कई अथई, हा झेड़ा त थींदा, पर असांजी रोज़ी बि वधंदी। मां हाणे ई थी वञा पई, वञी पले खे अहिड़ा चाढ़ा थी ॾियां पई। तेने शादीअ में नहूसियत अथई, कारे बकरे जो सदको कढ। बसरा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ, हाणे ये ठगियूं बंदि कर।
असां हाणे कमाए खाईंदासीं। इन ढोंग में जेकॾहिं पकिड़िजी पियासीं न त पुलिस त असांखे ईअं कुटींदी जे उठ पतण ते कुटबो आहे। वाह, तोखे कहिड़ो कमु ईंदो आहे त तूं कमाए खाराईंदे? रुगो अचई थी त इहा चमचागिरी थी अचई पई, ॿियो छा थो अचई? बसरा सच थी चई, चमचागिरी करणु वॾो फन आहे, जहिड़े तेरे जाइ न आहे। मां बि वञा थो वञी सरदार साईं जी चमचागिरी कयां। बाबा साईं, तव्हां बि ख़बर न आहे कहिड़ियूं अटे ते चटियूं पाले रहिया आहियो। असां त ज़रूरत खां थोरो मथे ख़र्च कयूं त दाहूं था कयूं त ख़र्च थी वियो। बाक़ी न पोइ कमदार आहियूं। हाजी शरीफ़ असांजे कहिड़े कम जा? साजिद पुट, असां ॼण रेसन वटि अहिड़ा 4-5 हूंदा जेके वक़्त ते कमु अची वञनि। अहिड़ियूं बेकार शयुनि मां कॾहिं कॾहिं कमु सुठो बि निकिरी वेंदो आहे। तूं ॻाल्हि सम्झ। मामा साईं, साजिद सही थो चवे। हाजी शरीफ़ ऐं नबू वाकई अटे ते चटियां आहिनि। जमीर पुट, मूं वटि अन्न पाणी जाम आहे, उन्हनि जे खाइण सां बंगुल खान कोन कुटंदो। दूर गो एतिरो ॿुधा त पीर एहसान वटि वञे, तोखे छा चई? मामा साईं, पीर एहसान चवे थो त पहिरियां तूं शाह ज़मान खां माफ़ी वठ, पोइ मां तुंहिंजी मदद कंदा। साजिद, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ॿियो को रस्तो ई कोन्हे को। सम्झई कोन सम्झई, सम्झी वेंदी। न साजिद पुट, हाणे जहिड़ो थींदो वॾो गंद थींदो। शामिर जीअं चाहे वञी तीअं करे। जंहिं जहिड़ो कंदो तॾहिं बि असां हिन जो साथ ॾींदासीं। जे सरदार खां माफ़ी वठंदो तॾहिं बि हिन सां असां गॾु आहियूं। मामा साईं, इहो त तव्हांजो मूं ते एहसान रहंदो। सरदार साईं, शामिर खान मूं वटि आयो, ॾाढो हीणो ऐं निमाणो। लॻे ई कोन पियो त अहिड़ो माण्हू कातिल बि थी सघे। पीर एहसान साईं, बाबला, इहो शामिर मीसणो अथई, मीसणो। हिनजी मासूमियत ते न वञ। हिनजे कोल ऐं कोल में फ़र्क़ु अथई। ॾिसण में हिकिड़ो आहे, अंतर में ॿियो अथई। हिनखे सुञाण ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजो भाइटियो आहे, मां सुञाणा थो हुनखे। मीसणो कंहिं जाइ जो। इहो शामिर खान बंगुल खान जे बगल मां निकिरी आना छो आयो आहे? चए पियो त चाचा शाह ज़मान खां माफ़ी वठां। माफ़ी? पीर एहसान साईं, छाजी माफ़ी? निशामी रखे चंगी तरह सुञाणा, चंगी तरह। पीर एहसान साईं, वो कॾहिं बि मूं वटि माफ़ी वठण जे लाइ न ईंदो। ॿी ॻाल्हि त मां पंहिंजे पुट जो पलाण करे चुको आहियां। छाजी माफ़ी? छॾियो न करे। शायदि हू हाणे बंगुल खान वटि रहणु नथो चाहे। पीर एहसान साईं, मां ॻाल्हि खे सम्झी वियो आहियां, तव्हां ॻाल्हि खे कोन था सम्झो। बंगुल आहे न, लखे रुपया ख़र्च करे शामिर खे ॿाहिरि माणियो, हुनजो उते वञी इलाज कराई। शामिर सां गॾु बंगुल जो पुट बि उते हो। इलाज थियण खां पोइ इहो शामिर बंगुल वटि आयो। हाणे असांजो छो थो अचे? सोचो, सोचो ई त। हिन बंगुल शामिर ते लखे रुपया ख़र्च कया आहिनि। ऐं इहा बंगुल जी का ट्रिक हूंदी, चाल हूंदी। पीर एहसान साईं, मूं शामिर खे मारियो। हाणे तव्हां पाण ॿुधायो त उनखे बंगुल बचायो। हाणे तव्हां पाण सोचो, जो शामिर बचाइण वारे बंगुल खे छॾे मारण वारे
सरदार शाह ज़मान ॾे अचे पियो। कहिड़े हिसाब किताब सां? छो? सोचो सोचो, ॻाल्हि सोचण जी आहे, सम्झण जी आहे। सरदार सिंह, ॻाल्हि तव्हांजी बि जाइ आहे, पर चवंदा आहिनि भुली भुली भाण आई, साहब न भुली। थी सघे थो त ज़िंदगी ऐं मौत जे वेड़ खां पोइ शहमीर में को बदलाव आयो हुजे। ख़ैर, वो मुंहिंजो भाइटियो आहे, मुंहिंजो रत आहे, सुधरी वियो आहे त मूंखे ख़ुशी आहे। ऐं पोइ मां हुनखे ॿिन्ही ॿाहुनि सां भाकुर पाए सीने सां बि लॻाए सघां थो, जेकॾहिं हू सुधरी वियो आहे त। हाँ सरदार सिंह, इहो मां बहितर फ़ैसिलो कयो आहे। सरदार सिंह, हाणे मूंखे इजाज़त। इजाज़त वरी कीअं? आया हो नगर करे पोइ वरी ईअं तव्हांखे छॾींदुसि। बाबा साईं, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां कमदार नबू खे एॾी अहमियत छो था ॾियो? कमदार नबू कुर्बानी जो बकरो आहे ऐं हिन चकर हुनखे हिलाल मां कंदुसि, कराईंदोसांसि हिलाल। रोज़ी मां सम्झुसि कोन। साजिद पुट, मां ड्रिघी मुदत जा मंसूबा ठाहींदो आहियां ऐं दरिया खान जी ज़मीन हिन पंगुल खान जी अख में आहे। कमदार जी कुर्बानी सां तव्हांखे इहा ज़मीन कीअं मिलंदी? सजण, इहा ज़मीन सभ खां अॻु में हाजी शरीफ़ खे मिलंदी ऐं हाजी शरीफ़ खां पोइ मूंखे मिलंदी। ॿुधी? बाबा साईं, मूंखे अञा बि तव्हांजो मंसूबो सम्झ में नथो अचे। साजिद पुट, हाजी शरीफ़ थोरी ग़लती कई जो बहादुर खे न मारे विधो। जो बहादुर खे मारे विधे हा त इहा समूरी ज़मीन हाजी शरीफ़ खे मिले हा। साजिद पुट, हाजी शरीफ़ बहादुर खे मारे जेल वञी जेल जूं दाल ऐं मानी कया, पोइ हुनजी सॼी मिल्कत असांखे मिले हा। पर इहो अफ़सोस, असांजो मंसूबो नाकाम थी ऐं बहादुर बची वियो। हाणे मां कमदार नबू खे हाजी शरीफ़ जी ज़मीन ते मोकिलींदुसि संभाल ला। हाजी शरीफ़ खे वॾेरो दरिया खान हुन जो टियों हिसो हुनखे ॾेई वियो हो। पर पोइ छा थींदो बाबा साईं? ऐं कमदार नबू डरड़ो आहे, बहादुर सां पहुच कंदो। बहादुर जज़्बाती आहे, मारे दुप करे छॾींदुसि। ज़ाहिरी में त बहादुर कमदार नबू आहे, पर असां कमदार नबू जो कुल्हो इस्तेमाल कंदासीं। बंदूक कमदार नबू जे कुल्हे ते हूंदी, फिर असां कंदासीं सीनो बहादुर जो हूंदो। अच्छा, त इन जो मतलब तव्हां कमदार नबू जे कुल्हे ते बंदूक रखे इन बहादुर खे मारींदो। पोइ हाजी शरीफ़ जो वारो ईंदो ऐं हाजी शरीफ़ खे मारण को वॾो मसइलो कोन्हे को। वाह बाबा साईं वाह, वाह जो मंसूबो ठाहियो अथव। मुंहिंजो त सलाम तव्हांखे। हाणे वेठो ॾिसजांइ त मां केतिरो गंद कयां। भागे नजर मारी उठ गई तेरी मेरी यारी, वो कैसे भागे नजर मारी उठ गई तेरी मेरी यारी, कैसे निभागे नजर मारी, कैसे निभागे नजर मारी उठ गई तेरी मेरी यारी, ओ कैसे निभागे नजर मारी उठ गई तेरी मेरी यारी, कैसे निभागे नजर मारी टूट गई तेरी मेरी यारी। अस्सलाम वालेकुम रेस शामिर खान। वालेकुम सलाम। कबूतर केड़ा हाल जी? वरी अस्सलाम वालेकुम। अरे सलाम थियो ना, अने कम जी गाल कर। पर मुझो कलामड़ो तोखे वणियो सही सरदार साईं। मां या छड़ो कबूतर केडी मल हिन कपर ते केडी मल हिन कपर ए बसरा जो हाँ या अदी बसरा जो बावा उमा छा क्या? हां हाणे मुखे डहड़ी दे त तुंजी नई जिंदगी जी मुबारकड़ी जा। माफ कर फकीर, खुलियो ना है। भला जे खुलियो ना है त बधियूं डहड़ियूं दे त तोखे
ख़ास ख़ास BBC वारियूं ख़बरूं ॿुधायां ख़ास। पहिरीं ख़बर इहा आहे त मीरा जो संग हाशिम वारनि दिलावर खे ॾेई छॾियो ऐं दिलावर ॿाहंडो ॾे पियो थो घुमे। बाक़ी जेका ॿी मूं वटि ख़बर आहे न उहा थोरी महांगी अथई। लॻे थो त कम जो माण्हू आहे, ख़बरूं सुठियूं थो ॿुधाए। ॿुध छो मुंहिंजे हथ में धप आहे छा? ॾोकड़ वरी मोटाए थो वठी। पहिरियां ॻाल्हि ॿुधाए, पोइ तोखे इनाम ॾींदो। ख़ास ख़बर इहा आहे सरदार शाह ज़मान तव्हांजा जेके बि ॾोहा उहे तव्हांखे माफ़ करे छॾियईं। हाणे रुॻो तव्हांजे अचण जी देर आहे। हलड़े ठग, अहिड़ी ख़बरुनि जा शामिर खान पैसा न आहे ॾींदो। ॾाढो पको आहीं शामिर खान, पर आऊं बछड़ो कबूतर आहियां अछड़ो गुटको। हाणे 1000 जो नोट घटि रोशनी जी ख़बर ॿुधायईं। अच्छा, रोशनी जी ख़बर आहे। ठीकु आहे, ॿुधाए ॿुधाए कहिड़ी ख़बर थो ॿुधाए? अदी बसरा मूंखे ॿुधायो आहे त रोशनी जी जेका तालीम आहे उहा मुकमल थी वई आहे। हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ ॻोठ अचण वारी आहे। हाणे कबूतर खे ख़र्ची ॾे। हा कबूतर, ॻाल्हि त पाभली ॿुधाई थी। हाणे तुंहिंजो ख़र्ची हक़ आहे। आहे लाइक वञी बचड़नि सां ई त कजाए, छा यादि कंदी? वॾो को पको आहीं, सुरीलो ॾाढो 1000 जा नोट ॾेखारे वरी ॾिनी अथई ॾाढ़ी। अलाह कंदो इन रोशनी जाइ ते तोसां बि अहिड़ो ई धोखो थी जेको मूं सां कयो अथई। तोखे को खजड़ो ॾेई छॾींदा इन जे पारां। ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पचियो पियो आहे। ये ख़बर साईं दादा, मुल्क में छा पियो थिए? सरदार साईं अमन लॻो पियो आहे, सॼे तर में सुकून लॻो पियो आहे। साईं दादा मूंखे इहो त ॿुधाए कि बंगोल ऐं शरीफ माट कई वेठा आहिनि, रहता आहिनि? बाबर साईं वॾो शैतान करामत मरी वियो ऐं हाणे नंढा शैतान बि कन लिकायो घर वेठा आहिनि। इहे टई शैतान माठ करे कोन वेहंदा, ख़ासि करे इहो नब्बू। इहो त माठ कंदो ई न। लिखी वठ मूंखों, हाणे इहे टई नओं मनसूबो ठाहींदा, नई कहाणी का घड़ींदा। ऐं हा, हाणे त इहे ॿई साजिद ऐं शमीर इहे बि मोटिया आहिनि। हिकिड़ो वॾो शैतान पीर करामत वियो, ॿ बलूंगड़ा शैतान अची विया। ईअं बि थी सघे थो सरदार साईं, फिलहाल त माठाण लॻी पई आहे। ॾिसूं था त इहे शैतान केतिरी देर माठ करे था वेहनि। हीअ ॻाल्हि त साईं दादी इहो पंहिंजो बहादुर बि घर मोटी आयो आहे। हाणे इन बहादुर वीचारे जो अलाह ऐं असां खां सवाइ हुनजो केरु बि न आहे। इहा त तव्हांजी भली सोच आहे सरदार साईं, छो जो हाणे बहादुर खे अव्हां खां सवाइ ॿियो केरु आहे? ठीकु आहे साईं दादा, पोइ हलिया। चवंदा आहिनि त रंग खाधो नोड़ीअ खांदड़ी। असांखे त ज़िंदगी रुगो सूरन जो सुहो कयो आहे। इन जे करे जेकॾहिं हाणे कोई असांखे ख़ुशीअ जी ख़बर बि ॿुधाईंदो आहे न त अलाए छो अंदर में खौफ़ जी लहर पैदा थी वेंदी आहे। अदी मीरा, दुनिया असांजी शादीअ जूं ॻाल्हियूं पई करे, पर मूंखे त एतबार ई नथो अचे त असांजी शादी बि थींदी। ससुरी, असांखे ज़िंदगी में एतिरा ॾुख मिलिया आहिनि जो हाणे त ख़ुशियुनि तां पैसा ई खजी वियो आहे। ससी, मूंखे सम्झ में नथो अचे त ख़ुशी कयूं
या ईंदड़ गम जो मातम? अदी फिलहाल तो ख़ुशीअ जी ख़बर आहे, हिनजे करे असांखे ख़ुशि थियणु घुरिजे। जॾहिं सूरज साम्हूं आया पोइ उन्हनि सां बि मुंहुं ॾींदीसीं। सरदार साईं ऐं चाचा हाशिम ॿई मुंहिंजे संग ते राज़ी थी विया आहिनि। बाज़ार त कोई भी दुश्मन ना है, बहादुर मुझो दुश्मन तो भी पधरो थी पयो आहे। बस रब साईं खां इहा ई दुआ आहे त हाणे को भी दुश्मन असांखे गुजो धक न हणंदो, ऐं जेकॾहिं कयईं बि त मूंखे रब साईं ते पूरो एतबार आहे त उहो ख़ता ई खाईंदो। अदी ॿुधो आहे त शमीर बि सरदार साईं खां माफ़ी वठण जो थो सोचे। अदी मूंखे त लॻे थो हिन जी माफ़ी में बि मुनाफ़क़त हूंदी। नांग खे केॾो बि खीर पिया पर पंहिंजी ॾंगण जी फितरत कॾहिं बि न छॾींदो आहे। मूंखे हिन शमीर मां को बि ख़तरो न आहे ससी। मां त हिन शमीर सां पुॼण जोगी आहियां। जेकॾहिं हुन असांजी शादी में रुख न विझण जी कोशिश कई न त हुनखे त सरदार साईं बि कोन छॾींदो। अदी अल्लाह साईं कंदो त ही अमन अमान कायम रहंदो। कॾहिं बि को ज़ालिम कंहिं बि मज़लूम ते ज़ुल्म करे कोन सघंदो। हाणे उथी अटो मल त मां बोर्ड रधे वठां। बाबा वारनि जी मानी बि त खणी वञणी आहे न। हाँ